सखर जे गरम गोदी वारे इलाके में रेलवे पारां हद तकलियूं हटाइण लाइ कयल ऑपरेशन में जेको माण्हुनि जो नुक़सान थियो आहे त इलाके वासियुनि सखर प्रेस क्लब आॾो सखर ऐं रोड़ी खे ॻंढींदड़ रोड खे बंदि करे एहतजाज करे रहिया आहिनि। संदन कहिड़ा मुतालबा आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। असल ॻाल्हि इहा ई आहे, ही ग़रीब तक़रीबन हिननि जी हाणे चौथी पीढ़ी हिते रहे, हिननि जी चौथी पीढ़ी हिते रहे थी, मुस्तक़िल हिते रहंदा ईंदा आहिनि। अच्छा नोटिस न कुछ अची बीह रहिया बिस्मिल्लाह करे, अच्छा सॼो सामान खणी केरे करे वरी सामान बि खणी आन, लुट फुर बि कई अथऊं बग़ैर की इतला जे बग़ैर की नोटिस जे अची ईअं बीह रहिया आहिनि। उन खां अलावा 1997 में करारदाद सिंध गवर्नमेंट पास कई आहे त जेके माण्हू 85 खां वेठा घर छो ॾाता विया आहिनि, आख़िर बग़ैर नोटिस जे आख़िर छो ॾाता विया आहिनि। असांजा कारोबार उन रोड ते गरीब माण्हुनि जा किराएदार उन्हनि जूं फिरजूं ॿाहिरि सटी वयूं, उन्हनि जा दुकान तबाह कया हुआ, लखे करोड़े रुपयनि जो नुक़सान। आख़िर रेलवे इंतज़ामिया असांखो चाहे छा थी, छा पूरे पाकिस्तान में रेलवे न आहे, उते असांजा मालिकाना हुकुम ॾिना वञनि। गरम गोदी वारे इलाके में ऑपरेशन खिलाफ़ रहवासियुनि जे एहतजाज में शामिल माण्हुनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। संदन चवणु आहे त रेलवे इंतज़ामिया उन्हनि जे दुकाननि में गिरी, घरनि में गिरी फुलट कई आहे। संदन मुतालबो आहे त हीउ जेको मामिलो आहे उनजी सही माना में इंक्वायरी करे संदन इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन रज़ा लगारीअ सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़।